इते मांखे ॿुधायूं त घोटकी पुलिस जो 2 हफ़्तनि खां रामते जे कचे में ऑपरेशन जारी आहे। जदीद हथियारनि सां लैस ड्रोन भी फायर कया विया। कचो मुकमल तौर ते सील कयो वियो आहे। पुलिस ऑपरेशन शुरू थियण बाद केतिरनि ई ॾोहारियुनि पाण खे पुलिस हवाले करे छॾियो। केतिराई पुलिस अॻियां पेश पवण लाइ तयार आहिनि। झरो माछी, इरफान शर, एजाज़ मीराणी ऐं मुहरम पिताफ़ी समेत 10 खां वधीक ॾोहारियुनि गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। धाड़िलनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो, पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी पुलिस जो 2 हफ़्तनि खां राउंती जे कचे में ऑपरेशन जारी आहे। जदीद हथियारनि सां लैस ड्रोन भी फायर कया पिया वञनि। कचे खे मुकमल तौर ते सील कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, उबाड़ो कचे में SSP समीला सुमरो DSP अब्दुल कादिर सुमरो जी अॻुवाणी में 2 हफ़्तनि खां रोंटी कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन जारी आहे। कचे खे मुकमल तरह से सील कयो वियो आहे। पुलिस ऑपरेशन दौरान 10 खां वधीक नाले वारा धाड़ियल हथियार उछलाए पुलिस अॻियां गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। पेश पियल ॾोहारियुनि जंहिंमें बदनाम ज़माना ॾोहारी, झरो माछी, इरफान शर, एजाज़ मीराणी, मोहरम पिताफ़ी, हिज़बुल्ला शर, नूर मोहम्मद उर्फ नूरो शर समेत 10 खां वधीक ॾोहारी शामिल आहिनि। ऑपरेशन में जदीद हथियारनि सां ड्रोन शामिल आहिनि। बख्तरबंद गाॾियूं APC चैनूं बि ऑपरेशन में हिस्सो वठी रहियूं आहिनि। पुलिस ऑपरेशन शुरू थियण बाद केतिरा नाम गिरामी ॾोहारी पाण खे पुलिस हवाले करे छॾियो आहे। केतिरा पुलिस अॻियां पेश पवण लाइ तयार आहिनि। होॾां घोटकी पुलिस जो 2 हफ़्तनि खां रोंटी कचो वस्ती इनायत शाह, आंदल सुंदराणी, नागवाह जे कचे में ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी में गैंग जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी आहे। धाड़ियल ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। पुलिस वटि पेश थींदड़ सां कानून रिआयत कबी। SSP समीला सुमरो। जी ठीक है, मेहरबानी मुज़फ़र अपडेट करण लाइ।